अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुसलमान जेस ताईं मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो रहे थो मलाइक उन ते रहमतूं मोकिलींदा रहनि था। हाणे बाने जी मर्ज़ी आहे घटि पढ़े या वधीक। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रत लेस बिन साद रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिकु भेरो मां हज जे इरादे सां मक्के शरीफ़ हाज़िर थियुसि। असर जी नमाज़ अदा करण खां पोइ मां मस्जिद हराम जे वेझो वाक़िअ जबल अबी कुबैस ॾांहुं वधियुसि। मूं ॾिठो त हिकु शख़्स वेही ही दुआ घुरी रहियो हो, या रब एसि ताईं जो उनजो साह फुकिजी वियो। पोइ चईं या हय्यु या क़य्यूम एसि ताईं जो उनजो साह फुकिजी वियो। पोइ चवणु लॻो या रहमान एसि ताईं जो उनजो साह फुकिजी वियो। पोइ या अरहमर राहिमीन जो विर्द कंदो रहियो एसि ताईं जो उनजो साह फुकिजी वियो। जॾहिं उहो फ़ारिग़ थियो त बारगाहे इलाही में अर्ज़ु करणु लॻो, या अल्लाह पाक अंगूर खाइण जी ख़्वाहिश थी आहे, मूंखे अंगूर खारा, ऐं मुंहिंजी चादर फाटी पई आहे, मूंखे चादर अता फरमा। हज़रत लैस बिन साद रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, अल्लाह पाक जो कसम उन जी ॻाल्हि अञा मुकमल ई कान थी हुई त मूं हिकु छबी ॾिठी जेका अंगूरनि सां भरियल हुई। हालांकि उन्हनि ॾींहंनि में अंगूरनि जो मौसम न हो ऐं उन सां गॾु 2 चादरूं बि हुयूं। जॾहिं उन खाइण जो इरादो कयो त मूं चयो, मां बि अव्हां जो शरीके दुआ आहियां। जॾहिं अव्हां दुआ कई हुई त मूं आमीन चयो। उन चयो, अचो अल्लाह पाक जो नालो वठी खाओ ऐं का शइ बचाए न रखिजां। मां अॻिते वधी अंगूर खाइणु शुरू कया। उन्हनि अंगूरनि में ॿिज न हो ऐं मूं अहिड़ा लज़ीज़ अंगूर अॻु में कॾहिं कोन खाधा हुआ। तंहिं करे मूं ख़ूब सैर थी करे यानी पेट भरे खाधा, पर छॿीअ मां थोरो बि घटि न थियो। पोइ मूंखे फरमायूं, हिननि चादरनि मां जेका वणे खणी वठि। मूं चयो, मूंखे चादर जी का ज़रूरत न आहे। पोइ हू चवणु लॻो, तव्हां थोरी देरि जे लाइ लिकी वञो त जीअं मां चादर पाए वठां। मां कंहिं शइ जी ओट वठी लिकी वियुसि। उन हिकु चादर खे गोॾ तौरु इस्तेमालु कयो ऐं ॿी मथां वेड़े वरिती। पोइ पंहिंजूं लथल 2 चादरूं पंहिंजे हथ में पकिड़े उतां हलियो वियो। मां बि उनजे पुठियां हलणु लॻुसि एसि ताईं जो जॾहिं हू सफ़ा ऐं मरवा जे मक़ाम ते पहुतो त उनखे हिकु माण्हू मिलियो ऐं चवणु लॻो, ए अल्लाह पाक जे प्यारे रसूल जे सोट यानी चाचे जा पुट, मूंखे लिबास पारायो। अल्लाह करीम अव्हां खे लिबास पाराए। उन 2 चादरूं साहिल खे ॾेई छॾियूं। मूं उन माण्हू खां पुछियो, अल्लाह अव्हां ते रहम फरमाई, केरु आहिनि? उन जवाबु ॾिनो, ही हज़रत जाफ़र बिन मुहम्मद यानी इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह आहिनि। हज़रत लैस बिन साद रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, उन खां पोइ मूं पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे तमामु घणो ॻोल्हियो पर किथे न लधो। मूंखे संदन जुदाई ते तमामु घणो सदमो थियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन जे सदके असांजी मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। ए आशिकाने सहाबा व अहले बैत, ॾिठो अवां सैयदनि जा सरताज हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह केतिरा साहिब करामत बुज़ुर्ग हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह अहले बैत जे अखियुनि जा तारा, तमामु वॾा वलीउल्लाह ऐं ज़बरदस्त आलिम दीन हुआ। शहीद करबला मुस्तफ़ा करीम जे कुल्हनि जे सवार इमाम अर्श मक़ाम इमाम हुमाम सहाबी इब्ने सहाबी हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पड़ पोटा अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जी विलादत 17 रबीउल अव्वल 80 या 83 हिजरी सूमर शरीफ जे ॾियारे मदीने पाक में थी। संदन कुनियत
अबू अब्दुल्ला ऐं अबू इस्माइल आहे, जॾहिं त लक़ब सादिक, फ़ाज़िल ऐं ताहिर आहे। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खे सच ॻाल्हाइण जे करे सादिक जे लक़ब सां सुञातो वञे थो, यानी इस्मे बा मुसम्मा हुआ, जहिड़ो लक़ब अहिड़ो ई संदन मुबारक अमल हो। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि जी अमर साइण जो नालो मुबारक हज़रत बीबी उम्मे फ़रवा बिनते कासिम बिन मुहम्मद बिन अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह अन्हुम आहे, जॾहिं त संदन वालिद मोहतरम जो नालो हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर बिन अली ज़ैनुल आबिदीन बिन इमाम हुसैन रदी अल्लाह अन्हुम आहे। यानी इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि वालिदा जे तरफ़ खां सिद्दीक़ी ऐं वालिद मोहतरम जी तरफ़ खां हुसैनी सैयद आहिनि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि ताबई बुज़ुर्ग आहिनि। खेन बिन जलीलुल क़द्र सहाबियन हज़रत अनस बिन मालिक ऐं हज़रत सहल बिन साद रदी अल्लाह ताला अन्हुमा जी ज़ियारत कई। संदन खां संदन शहज़ादे हज़रत इमाम मूसा काज़िम, इमाम आज़म अबू हनीफ़ा, इमाम मालिक, हज़रत सुफ़ियान सोरी ऐं हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाह ताला अलैहिम जहिड़नि वॾनि वॾनि बुज़ुर्गनि फैज़ हासिल कयो। उर्से जाफ़र जे 7 हरफ़नि जी निस्बत सां इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि जा 7 वाक़िया। नंबर 1, हिकु शख़्स जो बयानु आहे त असां ताबाई बुज़ुर्ग हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि सां गॾु हज करण जे लाइ वञी रहिया हुआसीं। रस्ते में असां हिकु हंधि खजूर जे सुकल वणनि वटि रुकियासीं। इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि आहिस्ते आवाज़ में कुझु पढ़ियो, जेको मां सम्झी न सघियुसि। पोइ पाण रहमतुल्लाह ताला अलैहि उन्हनि सुकल वणनि खे फ़रमायो, अल्लाह पाक तव्हां में जेको असांजे लाइ रिज़्क़ पैदा फ़रमायो आहे उन मां असांखे बि खारायो। उन वक़्तु मूं ॾिठो त खजनि जा छुगा संदन तरफ़ झुकी रहिया हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि मूंखे फ़रमायो त वेझो अचो ऐं बिस्मिल्लाह पढ़ी करे खाओ, मूं अहिड़ियूं मज़ेदार खजूं कॾहिं न खाधियूं हुयूं। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि एतिरा त मुस्तजाबु दावात हुआ। हिकु ॿिए इमाम जाफ़र सादिक जी करामत ॿुधो। जीअं त हज़रत हिकु शख़्स पाण रहमतुल्लाह ताला अलैहि खां दुआ जे लाइ अर्ज़ु कयो त मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह पाक मूंखे एतिरो माल ॾिए जो मां कई हज कयां। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि दुआ कई, ए अल्लाह पाक हिन खे कसरत सां माल अता फ़रमाए त जीअं हीअ पंहिंजी ज़िंदगी में 50 हज करे। जीअं त उनखे एतिरो माल अता थियो जो उन पूरा 50 हज अदा कया। जॾहिं 51 भेरे हज जे लाइ मक़ाम जोहफ़ा पहुतो ऐं गुस्ल जे लाइ नहर वग़ैरह में वियो त पाणी जूं मौजूं उनखे वहाए खणी वियूं ऐं उहो उन्हीअ में ॿुॾी करे गुज़ारे वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी मग़फ़िरत थिए। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि मक्के शरीफ़ में हिकु ॾींहुं कंहिं तरफ़ वञी रहिया हुआ त रस्ते में हिकु औरत पंहिंजी गऊं जे मरण सबबु रोई रही हुई। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि उन औरत खे फ़रमायो, छा अवां चाहियो थियूं त अल्लाह पाक तव्हांजी गऊं ज़िंदा फ़रमाए छॾे? औरत अर्ज़ु कयो, मां अॻु में ई परेशान आहियां, वरी अवां असां सां अहिड़ी मज़ाक़ करे रहिया आहियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि औरत खे फ़रमायो, मां अवां सां मज़ाक़ न पियो कयां। पोइ पाण रहमतुल्लाह ताला अलैहि दुआ फ़रमाई ऐं उन गऊं खे मथे ऐं पेरनि मां पकिड़े लोॾियो त उहा जल्दी मां उथी बीही रही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी मग़फ़िरत थिए। हिकु शख़्स मक्के शरीफ़ में हिकु चादर ख़रीद कई ऐं इरादो कयईं त हीअ चादर हरगिज़ कंहिंखे न ॾींदुसि, बल्कि पंहिंजी वफ़ात खां बाद तबरुक तौरु उन्हनि जो कफ़न बणाईंदुसि। उनजो चवणु आहे, जॾहिं मां मैदान अराफ़ात शरीफ़ खां मुज़दलिफ़ा आयुसि त उहा चादर मूंखां गुम थी वई। मूंखे ॾाढो ॾुखु थियो। जॾहिं मां सुबुह मुज़दलिफ़ा खां मीना शरीफ़ जी तरफ़ आयुसि त मस्जिद अल ख़ैफ़ शरीफ़ में वेही रहियुसि। अचानक हिकु माण्हू जेको ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि वटि आयो हो, मूंखे चवणु लॻो, अव्हां खे इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह रहमतुल्लाह ताला अलैहि सॾे रहिया आहिनि। मां जल्दीअ में संदन ख़िदमत बाबरकत में हाज़िर थियुसि ऐं सलाम अर्ज़ु करे हिकु तरफ़ वेही रहियुसि। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि मुंहिंजी तरफ़ गौर सां ॾिसी करे फ़रमायो, छा तूं इहो पसंदि करीं थो त तोखे तुंहिंजी चादर मिली वञे जेका तुंहिंजे मौत खां बाद तोखे कफ़न जो कमु ॾिए? मूं अर्ज़ु कयो, ए इब्ने रसूलुल्लाह, इहा त काफ़ी ॾींहंनि खां गुम थी चुकी आहे, मिली वञे त तमामु सुठो।
पाण रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे ग़ुलाम खे आवाज़ ॾिनो, हू चादर खणी आयो। मूं ॾिठो त ही उहा ई चादर हुई। पाण रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो, हिन खे खणी वठो ऐं अल्लाह करीम जो शुक्र अदा करियो। शवाहिदुन नबुआ किताब में आहे त ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जी ख़िदमत बाबरकत में हिकु शख़्स 10,000 दीनार यानी 10,000 सोन जा सिक्का खणी हाज़िर थियो ऐं अर्ज़ु करणु लॻो, हुज़ूर मां हज जे लाइ वञी रहियो आहियां, अवां मुंहिंजे लाइ हिननि पैसनि मां को मकान वग़ैरह ख़रीद करे वठिजो त जीअं हज खां मोटी पंहिंजी औलाद खे वठी उते रहणु शुरू कयां। पोइ हज खां वापसी ते उहो शख़्स जॾहिं संदन बारगाह आली में हाज़िर थियो त पाण रहमतुल्लाह ताला अलैह उनखे फरमायो, मूं तव्हांजे लाइ जन्नत में घर ख़रीद करे वरितो आहे, जंहिंजी पहिरीं हद हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते, ॿी हद हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ते, टीं हद नवासे रसूल इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु ते ऐं चौथीं हद हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ते ख़तमु थिए थी। ऐं हीअ वटि मूं हिन ते लिखी बि छॾियो आहे। उहा ख़ुशख़बरी ॿुधी उहो शख़्स तमामु घणो ख़ुशि थियो ऐं ख़त वठी पंहिंजे घर हलियो वियो। घर वेंदे ई उहो शख़्स बीमार थी पियो। उन वसियत कई त उन ख़त खे मुंहिंजे वफ़ात खां पोइ मुंहिंजे क़बर में रखे छॾिजो। घर वारनि दफ़न कंदे वक़्तु उन ख़त खे क़बर में रखे छॾियो। ॿिए ॾींहुं ॾिठाऊं त उहो ई ख़त क़बर जे मथां रखियलु हो ऐं उन जे पुठियां ई लिखियलु हो, इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जेको वाइदो कयो हो उहो पूरो थी वियो, यानी उनखे जन्नत में आलीशान घर मिली वियो। मख छो पैदा कई वई? हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह हिकु भेरो ख़लीफ़े मंसूर जी दरबार में तशरीफ़ फरमा हुया त मखियूं हर ख़लीफ़े जे चेहरे ते वेहनि पियूं। ख़लीफ़े तंग थी अर्ज़ु कयो, ए अबू अब्दुल्ला, ही इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जी कुनियत हुई, अल्लाह पाक मख खे छो पैदा कयो आहे? पाण रहमतुल्लाह ताला अलैह ख़लीफ़े खे चोट रसाइण लाइ इरशाद फरमायो त जीअं ज़ालिमनि ऐं मग़रूरनि खे ज़लील करे। आज़ी जी मिसाल, अज़ीम मिसाल। ए आशिकाने सहाबा व अहले बैत, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह आली नसब हुअण जे बावजूदु आज़ी जा पेकर हुआ। हिकु भेरो इमाम आज़म अबू हनीफ़ा जे अज़ीम शागिर्द तमामु वॾे आलिम ऐं सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत दाऊद ताई रहमतुल्लाह ताला अलैह खेनि खे अर्ज़ु कयो, अहले बैत मां हुअण जी हैसियत सां मूंखे का नसीहत फ़रमायो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह ख़ामोश रहिया। ॿी अर्ज़ु कयऊं त अहले बैत मां हुअण जे एतबार सां अल्लाह पाक अव्हांखे जेका फ़ज़ीलत बख़्शी आहे उन लिहाज़ खां नसीहत करणु अव्हां जे लाइ ज़रूरी आहे। हीअ ॿुधी करे पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, मां त पाण ख़ौफ़ में वरितलु आहियां त किथे क़यामत जे ॾींहुं जद्दे आला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुंहिंजो हथु पकिड़े इहो न पुछी वठनि त तो पाण मुंहिंजी पैरवी जो हक़ अदा छो न कयो? छो त निजात जो तालुक़ु नसब सां नाहे, नेक अमलनि सां आहे। उहो ॿुधी करे हज़रत दाऊद ताई रहमतुल्लाह ताला अलैह रोई ॾिनो त उहा हस्ती जंहिंजा जद्दे आला जद्दे अमजद अल्लाह पाक जा आख़िरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, जॾहिं उन जे ख़ौफ़े ख़ुदा जो इहो आलम आहे त मां कहिड़ी ॻणप में अचां थो। कुझु मुबारक आदतूं। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी मुबारक तबियत में ख़ुशि अख़लाक़ी हुई। मुबारक लबनि ते मुस्कुराहट सजियल रहंदी हुई। पर जॾहिं ज़िक्र मुस्तफ़ा थींदो हो त ज़िक्र रसूल जी हैबत ऐं ताज़ीम जे सबबु रंग फिको थी वेंदो हो। कॾहिं बि बेवुज़ू हदीस पाक बयानु न फ़रमाईंदा हुआ, नमाज़ ऐं तिलावत में मशगूल रहंदा या ख़ामोश रहंदा हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी गुफ़्तगू फ़ुज़ूल गोई खां पाक हूंदी हुई। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह ज़ाहिरी तौर बातिनी उलूम जा जामे हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह रियाज़त ऐं इबादत ऐं मुजाहिदे में मशहूर हुआ। इमाम मालिक रहमतुल्लाह ताला अलैह जो बयानु आहे, मां हिकु ज़माने ताईं पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी ख़िदमत मुबारका में ईंदो रहियुसि। मूं हमेशह संदन खे टिनि इबादतुनि मां कंहिं हिकु इबादत में मसरूफ़ ॾिठो, या त पाण रहमतुल्लाह ताला अलैह नमाज़ पढ़ंदा, या तिलावत क़ुरान में मशगूल रहंदा, या वरी रोज़ेदार हूंदा हुआ। ए आशिकाने सहाबा व अहले बैत, अवां ॿुधो त अज़ीम आशिक़ रसूल हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाए रहिया आहिनि त मूं हमेशह इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह खे इबादत में ॾिठो। थोरो असां बि पंहिंजे बारे में गौर कयूं त असांजो केतिरो वक़्तु अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि में गुज़रे थो। उन जी नमाज़ुनि जी छा पोज़ीशन आहे?
असांजी नमाज़ुनि जी छा पोज़ीशन आहे? छा असां बि रोज़ानो क़ुरान करीम जी तिलावत करियूं था? अफ़सोस, इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फ़र्ज़ सां गॾोगॾु खूब नफ़िल रोज़ा बि रखनि ऐं असां खां सिर्फ़ु फ़र्ज़ रोज़ा बि नथा रखिया वञनि। ए काश असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि जे नक्शे क़दम ते हलणु नसीब थी वञे। अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिए त फ़र्ज़नि सां गॾोगॾु नफ़िलनि जी कसरत कयूं। रोज़ानो घटि में घटि हिकु सिपारे जी तिलावत जी आदत बणिजी वञे त छा ॻाल्हि आहे। बेशक खीरण ऐं कूंडे जो न्याज़ ज़रूरु कयो, पर खीरणी पचाए खाइण ऐं खाराइण इमाम जाफ़र सादिक़ जी मुहबत जो दम भरणु न आहे। सची मुहबत इहा आहे त असां उन जे नक्शे क़दम ते हलूं ऐं उन जिया नेकियुनि में बि रग़बत रखूं। अल्हम्दुलिल्लाह, रजबुल मुरज्जब जो महीनो इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जो ही महीनो जारी आहे, जंहिंखां थी सघे उहो नफ़िल नमाज़ुनि जी बि खूब कसरत करे। इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, जेको शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी हालात मुबारक जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे उहो सुन्नत ते अमल करण वारो आहे ऐं जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बातिनी हालात मुबारका जी ज़िंदगी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे उहो सूफ़ी आहे। ऐं बातिनी ज़िंदगी मां इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह जी मुराद हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा पाकीज़ा अख़लाक़ ऐं आख़िरत खे इख़्तियार करणु आहे। तंहिं करे जेको शख़्स पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ करीमा सां पाण खे सींगारे ऐं जंहिं शइ खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़्तियार फ़रमायो उनखे इख़्तियार करे, जंहिं शइ में रग़बत रखी उन में रग़बत रखे, जिन शयुनि खां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे बचायो उन खां बचंदो रहे ऐं जिन कमनि जी तरग़ीब ॾियारी उन्हनि ते अमल करे वठे त बेशक उहो गंदगी खां पाक ऐं साफ़ थी ग़ैर खां नजात माणे वियो। ऐं जेको शख़्स हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते खां हटी करे पंहिंजे नफ़्स जी पैरवी करणु ऐं पंहिंजे पेट ऐं शर्मगाह जी ख़्वाहिशुनि खे पूरो करण में मशगूल रहियो त अहिड़ो शख़्स सूफ़ी बणजण खां परे बेवकूफ़ी में कोशिशि करण वारो ऐं अचण वारनि ख़तरनाक हालात खां गाफ़िल आहे। सिद्क़े सादिक़ का तसद्दुक़ सादिक़ुल इस्लाम कर, बेगज़ब राज़ी हो काज़िम और रज़ा के वास्ते। ही शजरे शरीफ़ जो हिकिड़ो शेर आहे, अचो इन जी शरह ॿुधूं था त ही शेर सिलसिले आलिया क़ादिरिया रज़विया जे शजरे शरीफ़ जो चौथो शेर आहे। हिन शेर में सिलसिले आलिया क़ादिरिया रज़विया जे 6, 7, 8 शेख इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह, पोइ संदन शहज़ादे इमाम मूसा काज़िम ऐं पोइ उन जे शहज़ादे इमाम अली रज़ा जे वसीले सां दुआ कई वई आहे त या अल्लाह पाक तोखे इमाम जाफ़र सादिक़ जे सिद्क़ यानी सचाई जो वास्तो मूंखे ईमान जी सलामती नसीब फ़रमा ऐं इमाम मूसा काज़िम ऐं इमाम रज़ा रहमतुल्लाह ताला अलैहिमा जे सदक़े मूंखां बिना गज़ब फरमाए राज़ी थी वञ। आमीन जाए नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शान सिद्दीक़ अकबर ऐं फ़ारूक़ आज़म बज़बान इमाम जाफ़र सादिक़ रदी अल्लाह अन्हुम। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह खां मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु जे बारे में पुछियो वियो त पाण रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायूं, मां उन्हनि जे मुतलिक़ सिर्फ़ु चङी ॻाल्हि ई चई सघां थो, छो त मूं पंहिंजे वालिद मोहतरम हज़रत इमाम बाक़िर रहमतुल्लाह ताला अलैह खां उन्हनि हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खां ऐं उन्हनि नवासे रसूल हज़रत इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत कई आहे त मौला अली शेर ख़ुदा रदी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो फ़रमाईंदे ॿुधो त अबू बकर सिद्दीक़ खां अफ़ज़ल कंहिं इंसान ते अॼु ताईं न सिज उभिरियो ऐं न ई लथो। उन खां बाद इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायो, जेकॾहिं मूं रिवायत में ग़लति बयानी कई हुजे त मूंखे सुभाणे क़यामत जे ॾींहुं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत हासिल न थिए ऐं मां अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हु जा फ़ज़ाइल छो न बयानु कयां जो मां त पाण क़यामत जे ॾींहुं सिद्दीक़ अकबर जी शफ़ाअत जो तलबगार आहियां। पाण रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जेको हज़रात शेखैन करीमैन यानी अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रदी अल्लाह ताला अन्हुमा जी फ़ज़ीलत खां नावाक़िफ़ आहे उहो सुन्नत खां नावाक़िफ़ आहे। मूं अहले बैत मां कंहिंखे नाहे ॾिठो
जेको उन्हनि सां महबत न रखंदो हुजे। वधीक फरमाइनि था, बेशक हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दिलि रब पाक जे मुशाहिदे सां भरियल आहे। उन जी दिलि में अल्लाह पाक खां अलावा ॿियो को बि न हो। हू ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कसरत सां कंदा हुआ ऐं अमीरुल मोमिनीन उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़बान ते अक्सर अल्लाहु अकबर जारी रहंदो हो। हिकु शख़्स हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में पुछो त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, तव्हां मूंखां उन्हनि जे बारे में पुछो था जन जन्नत जो मेवो खाधो? उन शख़्स खां मुंहिंजो को बि ताल्लुक़ न आहे जेको अमीरुल मोमिनीन हज़रत सिद्दीक़ अकबर ऐं फारूक आज़म जो ज़िक्र भलाई सां न करे। हर सहाबी नबी जन्नती जन्नती, 4 याराने नबी जन्नती जन्नती। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैहि एतिरी अज़मत ऐं शान जा मालिक हुअण जे बावजूदु मौत खे यादि कंदा हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि राति जो क़ब्रिस्ताननि में वेंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ त ए क़ब्र वारो, छा ॻाल्हि आहे जो मां तव्हांखे पुकारियां थो त तव्हां मां को शख़्स जवाबु नथो ॾिए। पोइ पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाईंदा हुआ, अफ़सोस त मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में अहिड़ो हिजाब यानी पर्दो थी वियो आहे, पर आईंदा मां बि तव्हां ई जहिड़ो थी वञण वारो आहियां। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि इहे ई कलिमात फरमाईंदा रहंदा हुआ एसि ताईं जो सुबह सादिक़ ज़ाहिर थी वेंदो हो ऐं पाण रहमतुल्लाह ताला अलैहि नमाज़ फ़ज्र जे लाइ मस्जिद में तशरीफ़ वठी वेंदा हुआ। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, ए इब्ने आदम, कंहिं शइ जे न हुअण ते छो थो गम करी? हीउ गम करणु उन शइ खे तो वटि वापसि न आणींदो ऐं कंहिं मौजूदु शइ ते छो थो तकबुर करी? मौत उनखे तुंहिंजे हथनि में न रहणु ॾींदो। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, 5 क़िस्म जे माण्हुनि जी सोबत इख़्तियार न कयो। 5 क़िस्म जे माण्हुनि जी सोबत इख़्तियार न कयो। पहिरियों, तमामु घणो कूड़ ॻाल्हाइण वारो, छो त तव्हां उन खां धोखो खाईंदो। उहो रुञ यानी वारियासी ज़मीन जी उहा चमक जेका चंड या सिज जी रोशनी पवण सां पैदा थींदी आहे, जेका पाणीअ जहिड़ी लॻंदी आहे जीअं आहे, उहो परे वारे खे तुंहिंजे वेझो करे छॾींदो ऐं वेझे वारे खे परे करे छॾींदो। ऐं नंबर 2, बेवकूफ़ इंसान, छो त उन खां तव्हांखे कुझु बि हासिलु न थींदो। उहो तव्हांखे नफ़ो पहुचाइणु चाहींदो पर नुक़सानु पहुचाए वेहंदो। टियों, कंजूस शख़्स, छो त जॾहिं तव्हांखे उन जी घणी ज़रूरत पवंदी त उहो दोस्ती ख़तमु करे छॾींदो। ऐं नंबर 4, बुज़दिल इंसान, छो त उहो मुश्किल वक़्त में तव्हांखे छॾे भॼी वेंदो। ऐं नंबर 5, फ़ासिक, छो त उहो तव्हांखे हिकु गिरह या उन खां घटि क़ीमत में विकिणी छॾींदो। कंहिं पुछो, हिकु गिरह मां छा मुराद आहे? पाण फरमायाऊं, लालच रखणु ऐं उनखे न माणणु। वालिद आला हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती नकी अली ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैहि खां मनक़ूल आहे, जेको शख़्स इज्ज़ यानी बेवसी जे वक़्तु 5 भेरा या रब्बना चए, अल्लाह पाक उनखे उन शइ खां जंहिंजो ख़ौफ़ रखे थो अमान बख़्शे ऐं जेका शइ चाहे थो अता फ़रमाए। या रब्बना जो मतिलबु आहे, ए असांजा परवरदिगार। सदर शरिया हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, रजब जे महीने में कुझु हंधनि ते हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह ताला अलैहि जी ईसाले सवाब जे लाइ खीरणी जा कुंडा तयारु कया वेंदा आहिनि। इहो बि जाइज़ आहे, पर उन में बि उन हंधि खाइण जी कुझु माण्हुनि पाबंदी लॻाए रखी आहे। इहा अजाई पाबंदी आहे। हिन कुंडनि जे बारे में हिकु किताब बि आहे जंहिंजो नालो दास्तान अजीब आहे। उन मौक़े ते के माण्हू हिन खे पढ़ाईंदा आहिनि ऐं उन में जेको कुझु लिखियलु आहे उनजो को बि सबूत न आहे। उहो न पढ़ियो वञे, फ़ातिहा पढ़ी ईसाले सवाब कयो वञे। अहिड़ी तरह 10 बीबियुनि जी कहाणी, काठेर जी कहाणी, जनाब सैयदा जी कहाणी, सभु मन घड़त किस्सा आहिनि, उन्हनि खे न पढ़ियो वञे। हिन जे बदिरां यासीन शरीफ़ पढ़ी वठो त हदीस पाक जे मुताबिक़ 10 ख़तम क़ुरान जो सवाबु मिलंदो। हीअ बि यादि रहे
त कूंडे में ई खीरणी खाराइण ज़रूरी न आहे, ॿियनि थांवनि में बि खाई ऐं खाराए सघो था ऐं उनखे घर खां ॿाहिरि बि खणी वञी सघो था। बेशक न्याज़ ऐं फ़ातिहा जी असल यानी बुनियाद ईसाले सवाब आहे। कूंडनि जी न्याज़ ईसाले सवाब जो हिकु क़िस्म आहे। ईसाले सवाब यानी सवाब पहुचाइण क़ुरान करीम ऐं अहादीस मुबारका मां साबित आहे। ईसाले सवाब जी दुआ ईसाले सवाब दुआ जे ज़रिए बि करे सघिजे थो ऐं खाधो वग़ैरह पचाए उन ते फ़ातिहा बि ॾियारे सघिजे थी। कुंडनि जी न्याज़ बि ईसाले सवाब जी हिकु सूरत आहे। हिन खे नाजाइज़ चवणु शरीयत ते इफ़्तिरा यानी तोहमत लॻाइणु आहे। नाजाइज़ चवण वारा सिपारे 7 सूरह माइदा जी आयत नंबर 87 में बयानु कयल हुक्म इलाही मां इबरत वठनि, जीअं त इरशाद रब्बानी आहे। तर्जुमो कंजुल इरफान, ए ईमान वारो उन पाकीज़ा शयुनि खे हराम करार न ॾियो जिन खे अल्लाह तव्हां जे लाइ हलाल फरमायो आहे ऐं हद खां न लंघो, बेशक अल्लाह हद खां लंघंदड़नि खे नापसंद फरमाईंदो आहे। फरमाने हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहा शइ जंहिंखे मुसलमाननि इल्म वारा ऐं तक़वा वारा चङो सम्झनि, उहा अल्लाह जे नज़दीक बि चङी आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जी फ़ातिहा करे जो हिन जी बरकत सां कई अटकियल मुसीबतूं परे थी वेंदियूं आहिनि। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जी ईसाले सवाब जे लाइ मुसलमाननि में कुंडनि जो रवाजु आहे। कुंडनि जे राइज हुअण जी हिकमत मूं पढ़ी त न आहे, अलबत्ता मुंहिंजो तजुर्बो इहो आहे त नई मिटीअ जा कूंडा जंहिं ते पॉलिश थियल न हुजे, हिन में सन्हा सुराख हूंदा आहिनि। हिन में खीर ॼमाइण सां खीर लज़ीज़ थींदो आहे। कुझु बोरची नई मिटी जे नंढियुनि नंढियुनि प्यालनि में खीर ॼमाए ॾींदा आहिनि जिन ते पॉलिश थियल न आहे हूंदी। उन्हनि में खीर तमामु उन्हनि में तयारु खीर तमामु मज़ेदार हूंदो आहे। जेकर स्टील जे थांव में ॼमायूं त उनजो ज़ाइक़ो उहो न हूंदो जेको कोरी मिटी जे थांव में हूंदो आहे। राय ख़ुदा में ॾिनल शइ न्याज़ ऐं फ़ातिहा जेतिरी लज़ीज़ शइ ते हूंदी ओतिरो ई सवाबु वधीक मिलंदो ऐं मुसलमान जी दिलि में ख़ुशी वधीक थींदी। कुंडनि जी न्याज़ जंहिं शुरू कई हूंदी उहो हिन शयुनि खे सम्झंदो हूंदो। इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जे न्याज़ कंहिं बि हलाल शइ ते ॾियारे सघूं था। कुझु पचाइण खाइण बिना फ़क़ति दुरूद शरीफ़ पढ़ी बि ईसाले सवाब करे सघिजे थो। ईसाले सवाब जे बारे में वधीक मालूमात जे लाइ मकतबतुल मदीना जो रिसालो फ़ातिहा जो तरीक़ो ज़रूरु पढ़ो। रजब जा कुंडा कहिड़ी तारीख़ ते करियूं? पूरे रजब जे महीने में बल्कि सॼे साल में जॾहिं चाहियो ईसाले सवाब जे लाइ कुंडनि जो न्याज़ करे सघो था। अलबत्ता मुनासिब हीअ आहे त 15 रजबुल मुरजब ते रजब जा कुंडा कया वञनि, छो त पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु जो योम उर्स आहे। जीअं त फतावा फ़क़ीह मिलत जिल्द 2 सिफ़े 265 ते आहे त हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो न्याज़ 15 रजब ते करियो, छो त हज़रत जो विसाल 15 ते ई थियो आहे। ॾींहुं मुक़ररु करणु वसवसो, जेको टीजो चालीहो यारहीं ॿारहीं कुंडनि वग़ैरह जी नाले सां ईसाले सवाब जा ॾींहं मख़सूस छो कया विया आहिनि? वसवसे जो जवाबु, ईसाले सवाब जे लाइ शरीयत में का मुद्दत ऐं वक़्तु मुक़ररु करणु ज़रूरी न आहे। अलबत्ता ॾींहं वग़ैरह मुक़ररु करण में शरन हर्ज बि न आहे। वक़्तु मुक़ररु करणु ॿिनि तरह सां आहे। नंबर हिकिड़ो त शरई यानी शरीयत कंहिं कम जे लाइ वक़्तु मुक़ररु फरमायो हुजे, मसलन कुर्बानी हज वग़ैरह। ऐं नंबर ॿियो आहे उर्फ़ी, शरीयत जे तरफ़ां वक़्तु मुक़ररु न हुजे पर माण्हू पाण ऐं ॿियनि जी सहूलियत ऐं यादगिरी या कंहिं ख़ासि मसइलत जे लाइ को वक़्तु ख़ासि करे वठनि। जीअं अॼुकल्ह मस्जिदुनि में नमाज़ जे जमात जे लाइ वक़्तु मख़सूस करणु वग़ैरह। हालांकि पहिरियां जमात जे लाइ वक़्तु मुक़ररु न हूंदो। जॾहिं नमाज़ी जमा थींदा हुआ त जमात बीह रहंदी हुई, बल्कि बाज़ कमनि लाइ ख़ुदि सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वक़्तु मुक़ररु फरमायो। पिणु सहाबा किराम अलैहिम रिदवान ऐं बुज़ुर्गान दीन खां बि ईअं ई करणु साबित आहे। मसलन हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुहदाए उहुद अलैहिम रिदवान जी ज़ियारत जे लाइ साल जो आख़िरी वक़्तु मुक़ररु फरमायो। नंबर 2 छंछरु जे ॾींहुं सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मस्जिद कुबा में तशरीफ़ वठी वञणु। ऐं नंबर 3 सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां दीनी मुशावरत जे लाइ सुबुह ऐं शाम जो वक़्तु मुक़ररु करणु। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु वाज़ो तज़कीर
यानी दरसो बयान जे लाइ जुमेरात यानी ख़मीस जो ॾींहुं मुक़ररु कयो ऐं आलिम सगुरनि जो सबक़ शुरू करण लाइ अरबा जो ॾींहुं रखणु। फैज़ाने जाफ़र जे 9 अखरनि जी निस्बत सां 9 फ़रामीने इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह। अल्लाह पाक नंबर पहिरियों अल्लाह पाक तव्हांखे कंहिं नेमत सां नवाज़े ऐं तव्हां उन ते हमेशगी चाहियो त उन ते वधि खां वधि शुक्रियो अदा करियो। नंबर 2, जेकॾहिं तव्हांखे रिज़्क़ में देरि महसूसु थिए त इस्तग़फ़ार यानी अस्तग़फ़िरुल्लाह जी कसरत करियो। नंबर 3, अल्लाह पाक दुनिया खे हुकुम इरशाद फरमायो, ए दुनिया जेको मुंहिंजी इबादत करे त उन जी ख़िदमत कर ऐं जेको तुंहिंजी ख़िदमत करे त उनखे थकाए छॾ। ऐं नंबर 4, सदक़े जे ज़रिए रिज़्क़ में इज़ाफ़ो ऐं ज़कात जे ज़रिए पंहिंजे मालनि खे महफ़ूज़ कयो। नंबर 5, अल्लाह पाक व्याज खे उन करे हराम कयो त जीअं माण्हू भलाई करण खां न रुकजनि। ऐं नंबर 6, अल्लाह पाक फ़ुज़ूल ख़र्ची करण वारे खे महरूम करे छॾे थो। नंबर 7, दीन में लड़ाई झगड़े खां बचो छो त हीउ दिलि खे मसरूफ़ रखंदो आहे ऐं निफ़ाक़ यानी मुनाफ़क़त पैदा कंदो आहे। नंबर 8, विच थिराई इख़्तियार करण वारो तंगदस्त यानी ग़रीब नाहे थींदो। नंबर 9, परहेज़गारी खां अफ़ज़ल को सामाने सफ़र नाहे, ख़ामोशी खां बहितर का शइ नाहे, जहालत खां वधीक को नुक़सानदेह दुश्मन नाहे ऐं कूड़ खां वॾी का बीमारी नाहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह खे 15 रजबुल मुरज्जब 148 हिजरी ते कंहिं बदबख़्त ज़हर ॾिनो जेको संदन शहादत जो सबबु बणियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार शरीफ़ जन्नतुल बकी में पंहिंजे वालिद मोहतरम हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह ताला अलैह सां गॾु आहे। अल्लाह पाक हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह ते पंहिंजूं किरोड़े रहमतूं नाज़िल फ़रमाए ऐं असांखे संदन बरकतूं इनायत करे। हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैह जी नियाज़ खाइण सां गॾोगॾु नमाज़ ऐं ॿियनि नेकियुनि जो बि एहतिमाम कयो ऐं गुनाहनि खां बची पंहिंजी आख़िरत संवारण वारा कम कयो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जो कुझु ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकर तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त ज़रूरु सब्सक्राइब करे वठो।